पाछाही न पाड़ियां सरतियूं सुई साण ढके उघाड़न खे की न ढकियाई पाण ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। अस्सलाम वालेकुम सुहिणो। शाह लतीफ़ भिटाई जे फ़िक्री रुख जी ऊन्हाई त बेशुमार आहे ई, पर पहाकनि चवणियुनि इस्तिलाहनि इस्तारनि ऐं तशबीहनि खे बि जंहिं हुनरमंदीअ सां असांजे लतीफ़ पंहिंजे कलाम में कतबांदो आहे, इहो हुन जे शाइराणी ॾात ऐं ॾाप जी ख़ुदादाद सलाहियतनि जी कमाल आहे। हीउ बैत सईद लतीफ़ जे सुरमारी जो आहे, जंहिंमें मुर्शिद साईं हिकु अहिड़ी पितकड़े बेरूह वजूद जहिड़ी सुईअ जी अथाह किरत खे, जंहिंखे हू वस्फ़ थो कोठे, ऐं वस्फ़ हिकु अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना हिकु अहिड़ी कैफ़ियत या हालत कंहिं बि शइ जी जेका कंहिं बि इस्म या शइ सां सदाईं लाॻू हुजे, पर इहा हालत या कैफ़ियत माहौलियाती गंदगी खां पोइ मुतासिर न थिए त उनखे वस्फ़ चइबो आहे। ऐं हिते वरी वस्फ़ जो जमा आहे, औसाफ़ थो चवे। सुई त सिबण जो कमु करे ई थी, इहा हुनजी वस्फ़ आहे, पर उन सां गॾु हिन जी ॿी वस्फ़ पाण खे न ढकण जी बि आहे। इन करे लतीफ़ साईं औसाफ़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। हाणे सुई जॾहिं त संदसि कमी उघाड़नि खे ढकण आहे, इब्र वरी अरबी में सुई जो नालो आहे। न्यूटन जे थर्ड लॉ ऑफ मोशन यानी हरकत जे कानून हीअ आहे त हर अमल जो रदमल हूंदो आहे। जॾहिं असां धरतीअ ते हलूं था या डोड़ूं था त धरतीअ जी अथाह जसामत हिकु मामूली जिस्म खे उन जी उबतड़ क़ुवत फ़राहम थी करे, जेका ज़िंदगीअ जे तहरक जो सबबु बणिजे थी। हाणे पाछाई लफ़्ज़ जी माना आहे बादशाही। हीअ तुर्की ॿोली जे लफ़्ज़ पाशा मां निकितल आहे, जंहिंजी माना हाकिम, नवाब या सरदार। लतीफ़ हिन मामूली सुई खे जॾहिं पाछाई सां भेटे थो यानी बादशाही सां, त उनखे बादशाही पूरे मुल्क जे असासनि जी मिल्कियत जो नालो आहे। पर लतीफ़ थो चवे त पाछाई न पाड़ियां सरतियूं सुईअ साण। त लतीफ़ जो मतिलबु आहे त सुई उनखां वधीक हैसियत जी मालिक आहे। बादशाही त नेठि ख़तमु थींदी, पर सुई हमेशह उघाड़ा ढकींदी रहंदी। तंहिं करे बादशाही सुईअ जो मटु न आहे। वरी लतीफ़ साईं बैत जे आख़िरी सिट में उनजे वसफ़नि ॼाण लाइ ॿिनि जनमनि जी ॻाल्हि कई आहे। हाणे हिकु जनम संदसि ख़ासियत खे पुरझण लाइ, जंहिंमें हू इंसान खे उघाड़प थी ढके, ऐं ॿियो जनम इन ॻाल्हि लाइ त हूअ पंहिंजे फितरी घुर्ज खां मोह मोड़े सिर्फ़ु ॿियनि जी ज़रूरत पूरी करण लाइ पंहिंजे वजूद खे पाबंद करे वेठी आहे। लतीफ़ थो चवे त ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, इहा रबूबी वस्फ़ आहे। ये लतीफ़ जी ॿोली।